वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक के वञण खां पहिरियां असां तव्हांखे ॿुधायोसीं त ब्रेक खां वापसि जॾहिं असां ईंदासीं त पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त 2024 जो जेके आम चूंडूं आहिनि उहे 2018, 2013 या 2008 या उन खां अॻु में जेके इलेक्शन्स थिया आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ या मुनफ़रिद छो आहिनि। सो टे हिकिड़ा मेन फैक्टर आहिनि, एलिमेंट आहिनि जेके 2024 जे आम चूंडुनि खे थोरो अलॻि करे बीहारनि था माज़ी जे इलेक्शन्स खां। सभ खां पहिरियां जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं जेकड़ी इनफरादियत आहे त हीअ जेके इलेक्शन्स थियण पिया वञनि 8 फेबरवरी ते परीहं, इहे इलेक्शन्स तारीख़ जी सभ खां वधीक महांगा इलेक्शन्स आहिनि। हिन जी जेका टोटल बजट आहे उहा 42 अरब रुपया आहे ऐं इन खां पहिरियां कंहिं बि इलेक्शन्स जी एॾी का बजट न हुई। ॿियो जेको हिन में एलिमेंट आहे उहो इहो आहे त ही जेके वोटर जेको आहे उनजो जेको अंग आहे उहो लॻभॻि 2 करोड़ खां बि वधियो आहे। नवां जेके वोट रजिस्टर्ड थिया आहिनि हिन भेरे उन्हनि जो तादादु 2 करोड़ खां बि वधीक आहे ऐं जंहिंखां पोइ कुल जेको वोटर आहे जेको 2024 में वोट कास्ट कंदो 12 करोड़ 85,85,760। ऐं पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं पंहिंजे मुल्क जी त वोटर रजिस्ट्रेशन जे हिसाब सां हाणे पाकिस्तान 5 नंबर ते अची वियो आहे हिन इज़ाफ़े खां पोइ। अच्छा, हाणे 12 करोड़ 85,85,760 वोटरनि जे लाइ 2,76,402 पोलिंग बूथ, 90,675 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वेंदियूं। ही ओवरऑल पाकिस्तान जी असां ॻाल्हि पिया कयूं। पंजाब में 50,944, सिंध में 19,006, केपी में 15,697, बलूचिस्तान में 50,028 पोलिंग स्टेशन्स आहिनि जेके क़ाइमु थींदा। पाण जेकॾहिं टोटल सीट्स जी ॻाल्हि कयूं त क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जो जेको सीटुनि जो तादादु आहे उहो टोटल 800 आहे ऐं 800 सीटुनि ते कामयाबी जे लाइ लॻभॻि 17,816 जेके उम्मीदवार आहिनि उहे डुक डोड़ कनि पिया। रजिस्टर वोटुनि जो मां तव्हांखे ओवरऑल ॿुधाए छॾियो, पर पाण जेकॾहिं प्रोविंशियल वाइज़ अचूं सूबे वाइज़ त पंजाब में जेको वोटनि जो अंग आहे उहो 7 करोड़ 32 लख आहे, सिंध में 2 करोड़ 69 लख, केपी में 2 करोड़ 18 लख, बलूचिस्तान में 53 लख 70 हज़ार ऐं इस्लामाबाद में 10 लख वोटरनि जो तादादु आहे। सीट जेकॾहिं पाण अचूं प्रोविंशियल सूबे वाइज़ ते त क़ौमी असेंबली जूं जेके टोटल सीटूं आहिनि उहे 266 आहिनि। इहे जनरल आहिनि। पंजाब असेंबलीअ जूं सीटूं आहिनि 297, सिंध जूं 130, केपी जूं 115 ऐं बलूचिस्तान जूं कुल 51 सीटूं आहिनि। ऐं दिलचस्प जेका ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ सेगमेंट्स में या प्रोग्राम्स में असीं अॻुवाट बि तव्हांखे इन जो ॿुधाए चुका आहियूं, ज़िक्र करे चुका आहियूं त हीअ जेके इलेक्शन्स आहिनि पाकिस्तान जी चूंड तारीख़ में सभ खां वधीक जेके आज़ादु उम्मीदवार आहिनि उहे हिन भेरे इन में हिसो वठनि पिया ऐं उन्हनि जो तादादु आहे 11,758 ऐं उहो असां तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं त हीअ जेको आज़ादु उम्मीदवारनि जो तादादु वधियलु आहे इहो छो वधियलु आहे। इन जो हिकिड़ो बैकग्राउंड आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते डिस्कस थींदो रहियो आहे, पर शॉर्टली ॿुधायूं था त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन भेरे चूंड दंगल खां ॿाहिरि आहे, जंहिंजे करे हुन जा जेके कैंडिडेट आहिनि उहे आज़ादु हैसियत में कॉन्टेस्ट पिया कनि। सिक्योरिटी जी जेका सूरत हाल आहे हूअं त सॼे मुल्क में थ्रेड्स अलर्ट जारी थियल आहिनि ऐं जेके असांजा सिक्योरिटी इदारा आहिनि उहे चौकस आहिनि। बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी जेका सिक्योरिटी सूरत हाल आहे उहा का इत्मिनान जोगी न आहे ऐं सिक्योरिटी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ लॻभॻि 7 लख सिक्योरिटी अहलकारनि जी जेका ड्यूटी आहे उहा नसीर साहब लॻाई वई आहे पोलिंग डे जे हिसाब सां। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जीअं मां ॿुधायो त 5 नंबर ते त पाकिस्तान दुनिया में हींअर 5 वॾी डेमोक्रेसी जेको आहे पाकिस्तान खे तस्वर कयो थो वञे ऐं अलाह करे थो जमहूरियत अचे बि सही ऐं उनजा फल जेको आहे उहो माण्हुनि खे मिले बि सही। ऐं हींअर ताईं नो डाउट कंहिंखे इहा ॻाल्हि वणे न वणे, पर जेको पाड़ेसी मुल्क भारत आहे उहो दुनिया में टॉप ते आहे ऐं दुनिया जी वॾे में वॾी जेका डेमोक्रेसी आहे उहा भारत में आहे ऐं दुनिया जी वॾे में वॾी जेका इलेक्शन जी सरगर्मी आहे, इलेक्शन प्रैक्टिस आहे, उहा बि भारत में ई थींदी आहे जेका पाकिस्तान खां पोइ यकीनन हुते थींदी। सो ऐं उनखां पोइ वरी जेकॾहिं ॾिसूं त इंडोनेशिया जो नंबर अचे थो 2 नंबर ते ऐं 3 नंबर ते अमेरिका आहे, 4 नंबर ते ब्राज़ील आहे जिते वॾी इलेक्शन प्रैक्टिस थींदी आहे ऐं पॉपुलेशन वाइज़ या वोटर्स जेके आहिनि उन्हनि जे तादाद जे हिसाब सां हाणे इलेक्शन 2024 जेका आहे उन में जेतिरा वोटर्स हिसो वठंदा या जेके रजिस्टर वोटर आहिनि 12 करोड़ 80 लख, उन खे नज़र में रखंदे जेको फाफिन आहे फ्री एंड फेयर इलेक्शन नेटवर्क फाफिन, उन्हनि जो इहो चवणु आहे त पाकिस्तान हाणे इंटरनेशनल लेवल ते 5 नंबर ते अची वियो आहे त वॾो हिकिड़ो जमहूरी मुल्क बणिजणु वञे पियो पाकिस्तान डेमोक्रेटिक स्टेट। उन हिसाब सां इहो थोरो पस मंज़र अव्हांखे ॿुधाइणु ज़रूरी हुयो। बाक़ी जेके उनजा नुक़्ता आहिनि इरफान महबूब साहब डिटेल में अव्हांखे ॿुधायो आहे त सूरत हाल आहे छा।
टोटल वोटर्स केतिरा आहिनि, सीटूं केतिरियूं आहिनि क़ौमी असेंबली जूं, वरी पोइ सूबनि में उन्हनि जो तइदादु छा आहे, सूबाई असेंबलियुनि जूं सीटूं केतिरियूं आहिनि, जनरल निशस्तूं केतिरियूं आहिनि, सीटूं केतिरियूं आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु टर्नआउट जेको वधियो आहे उहो केतिरो वधियो आहे। सो हाणे मां चाहींदुसि वरी जेके मुख़्तलिफ़ दिलचस्प जेके टक आहिनि उन्हनि जे हवाले सां पाण कल्ह बि ॻाल्हायोसीं, अॼु पाण वरी इन ते फोकस कयूं। अच्छा, हिकु ॿ शयूं आहिनि जेकॾहिं उहे पहिरियों तव्हां खां ई मां पुछी ऐं क्लियर करणु चाहींदुसि त इंटरनेट जी जीअं पाण ब्रेक खां पहिरियां ॻाल्हि पिया कयूं त इंटरनेट बंदिश जा किथे इम्कान आहिनि, हालांकि इदारा क्लियर करे चुका आहिनि त अहिड़ो कोई इम्कान कोन्हे, गौर जो ऑप्शन मौजूदु आहे। जेकॾहिं फ़र्ज़ु करे था वठूं हीअ इंटरनेट बंदिश थिए थी, बंदि थिए थी, त पोइ हीअ जेको इलेक्शन मैनेजमेंट सिस्टम आहे इहो कीअं हलंदो? तव्हां ॿुधाइणु चाहियो पिए, पर उन रश में जेको आहे सो इहो उनजो जवाबु रहिजी वियो त को नओं सिस्टम मुतारिफ़ करायो वियो आहे इलेक्शन मैनेजमेंट सिस्टम जे हवाले सां, त उनजो को इंटरनेट शायदि अलहदा सां हिकिड़ो प्रोसेस आहे जेको हिननि रखियो आहे, जंहिंखे पाण इंटरनेट शायदि चऊं था। बिल्कुलु, उनजो जेको कर्नल मोहम्मद साद साहब आहिनि, साद अली, उहे जेके आहिनि उहे ॿुधाइनि पिया त जेको इलेक्शन मैनेजमेंट सिस्टम आहे उन्हनि खां जॾहिं इहो सुवालु थियो त इंटरनेट जी खोड़ इलाइक़नि में सहूलियत कोन्हे त पोइ हीअ समूरो सूरत कीअं अव्हां मैनेज कंदा, उनजो जेको उन्हनि जवाबु ॾिनो आहे त हू चवंदा त जेको EMS इन सिस्टम आहे उनजो इंटरनेट सां को बि तालुक़ु न आहे, ऐं इंट्रा नेटवर्क जेको आहे उन सां ई हले थो, ऐं उन्हनि जो चवणो त इलेक्शन कमीशन जेका आहे प्राइवेट नेटवर्क हिकिड़ो क़ाइमु कयो आहे, उनजो थ्रू ई हलंदो। गॾोगॾु उन्हनि जो चवणो त सूबाई असेंबली जा जेके तक थियनि था उन्हनि जे लाइ 3, जॾहिं त क़ौमी असेंबली जे तकनि लाइ 4 जेके लैपटॉप हूंदा उहे उन्हनि खे घुर्बल हूंदा, ऐं अहिड़े रीति हू उहे नतीजा जेके आहिनि कंपाइल करे वठंदा। हाणे उहो केतिरो पॉसिबल आहे, केतिरो मैनेज थी सघंदो न थी सघंदो, छाकाणि पाकिस्तान में घणियूं शयूं एतिरियूं थियूं आहिनि जेका जेकॾहिं का शइ चङी बि थिए थी त पोइ ज़ाहिर आहे उनखे बि माण्हू शक जी निगाह सां ॾिसंदा आहिनि। RTS जो वॾो मिसाल असांजे साम्हूं आहे, सो उनजे करे पहिरियों बि मूं इहो इस्तिलाह यूज़ कयो त नांग जो खाधल नोड़ी खां बि टिजे। सो RTS जेको कुझु कयो हो उनखां पोइ हिन सिस्टम ते बि सवाल उथनि था। पाण अची था वञूं त पार्टियुनि जा कल्ह पाण ॻाल्हायोसीं त दिलचस्प मुक़ाबला किथे किथे थियनि था। अॼु पाण वरी जेकॾहिं पाण ॻाल्हायूं हिन ते त पार्टियुनि जा जेके मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा सरबराह आहिनि पाकिस्तान में, जेके पार्टियूं इलेक्शन में हिसो वठी रहियूं आहिनि, सो उन्हनि जा सरबराह जेके आहिनि उहे किथां किथां चूंड विढ़नि पिया। कुझु पाण कल्ह बि ॻाल्हायोसीं, मुक़ाबलनि में बि उन्हनि जो ज़िक्र हो। त सभ खां पहिरियों असीं जेकॾहिं नून लीग जो ज़िक्र कयूं था त उन्हनि जा सरबराह मियां नवाज़ शरीफ़ साहिब जेके आहिनि उहे NA 130 लाहौर तां बि चूंड विढ़नि पिया, त गॾोगॾु उहे जेके आहिनि उहे मानसेरा जो जेको तक आहे NA 15 उतां बि चूंड विढ़नि पिया, ऐं लाहौर जे जंहिं तक तां ही इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि उन तक तां हू पहिरियां जेको आहे 6 भेरा कामयाबु थिया आहिनि या उन्हनि इलेक्शन में हिसो वरितो आहे। ॿिए नंबर ते जेकॾहिं अचूं पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, ऐं पीपल्स पार्टी जा जेके चेयरमैन आहिनि बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब, उहे क़ौमी असेंबली जे 3 तकनि तां उहे बि इलेक्शन में हिसो वठनि पिया, जंहिंमें हिकिड़ो तक यकीनन लाहौर वारो आहे जेको घणो बहस जो मौज़ू बणियल आहे। NA 127 लाहौर, उते अता तारड़ ऐं ॿिया जेके आहिनि मैदान में लथल आहिनि उन्हनि सां उन्हनि जो मुक़ाबिलो थिए पियो। गॾोगॾु लाड़काणे जो जेको तक आहे NA 194 ऐं कंबर शहदाद कोट वारो NA 196, इतां बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब चूंड में हिसो वठनि पिया। 3 टक आहिनि, ॾिसूं था त किथां कामयाबु थियनि था। ऐं JUI जे जेके सरबराह आहिनि मौलाना फज़लुर रहमान साहिब, उहे क़ौमी असेंबली जे 2 तकनि तां इलेक्शन में हिसो वठनि पिया। 2018 में उन्हनि खां ट्रेन मिस थी वई हुई या मिस कराई वई हुई, ऐं वॾियूं वॾियूं शख़्सियतूं इरफान साहिब 2018 जे इलेक्शन में क़ौमी असेंबली में असांखे नज़र कोन आयूं। महमूद ख़ान अचकज़ई असांखे नज़र कोन आयो, असफंद यार वली ख़ान उते नज़र कोन आयो, मौलाना फज़लुर रहमान साहिब नज़र कोन आयो। सो इहो बि चयो पियो त इन्हनि खे इहा सज़ा मिली आहे नून लीग सां वेझड़ाई जे करे। अख़्तर मेंगल ठूंठूं हणी जीअं तीअं करे पंहिंजो हिकिड़ो स्पेस ठाहिण में कामयाबु थी वियो हो। सो मौलाना फज़लुर रहमान साहिब जा फर्ज़न ज़रूरु कामयाबु थिया हुआ, पर उहे हाराइजी विया हुआ। अली अमीन गंडापुर खे कामयाबु करार ॾियारे वियो। 2018 जी पहिरीं असेंबली हुई जेका मौलाना फज़लुर रहमान साहिब खां सिवा ख़ाली हुई। सो मौलाना फज़लुर रहमान साहिब हाणे NA जेके 44 आहे डेरा इस्माइल ख़ान उतां इलेक्शन में हिसो वठनि पिया, ऐं गॾोगॾु NA 265 आहे पशीन बलोचिस्तान जो, उतां बि हू इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। वरी जेकॾहिं जमायत इस्लामी जा जेके अमीर आहिनि सिराजुल हक़ साहिब, जेकॾहिं उन्हनि जो बि ॾिसूं त हू क़ौमी असेंबली जा मेंबर अॼु हिते कोन रहिया आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली में ज़रूरु हू रहिया आहिनि। सो फर्स्ट टाइम हू इलेक्शन मतिलबु त कोशिशि कनि पिया, ऐं उन्हनि NA 6 लोअर दीर तां जेको आहे फॉर्म भराया आहिनि। सो ॾिसूं था त उहे बि क़ौमी असेंबली में पुॼनि था या न। ऐं पोइ वरी जेकॾहिं असीं ॾिसूं त चेयरमैन आहिनि पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी, उन्हनि जा सरबराह आहिनि महमूद ख़ान अचकज़ई साहिब, जंहिंजो ज़िक्र कयोसीं त 2018 में उहे बि कामयाबु न थी सघिया हुआ। उहे क़ौमी असेंबली जे 2 तकनि तां NA 263 कोयटा ऐं NA 266 किला अब्दुल्ला चमन वारो जेको तक आहे उतां इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि।
पोइ जेकॾहिं अचूं त जेका नई पार्टी ठही आहे इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी, उन्हनि जा जेके सरबराह आहिनि जहांगीर तरीन साहब उहे क़ौमी असैम्बली जे ॿिनि तकनि NA 149 मुल्तान तां चूंड विढ़नि पिया ऐं उन सां गॾोगॾु NA 155 लोधरा जो जेको तक आहे उतां बि चूंड में हिसो वठनि पिया। ऐं पाण ज़िक्र कयोसीं पहिरें बि त मुल्तान मां ही पहिरियों दफ़ो इलेक्शन विढ़ी रहिया हूंदा ऐं मुल्तान में उन्हनि जी शुगर मिल आहे, उन्हनि खे उमेदु आहे ऐं उते फैक्ट्रियूं वग़ैरह आहिनि। उनजे भाउ जी जेका कोल्ड ड्रिंक जी हिकिड़ी वॾी फैक्ट्री आहे, वॾी ब्रांड आहे, उनजा भाउ उनजा मालिक हुआ जेके कुझु अर्सो पहिरियों गुज़ारे विया, उन्हनि सुसाइड कयो हो। सो उन्हनि खे उमेदु आहे त हू मुल्तान मां बि कामयाबु थींदा ऐं लोधरा वारो जेको तक आहे उतां त हू चूंड विढ़ंदा रहिया आहिनि। अच्छा, इन ते वरी हिकिड़ी जेका नई ख़बर आई आहे त इन ते जेका उम्मीदवार आहे हिकिड़ी इफ़त ताहिरा साहिबा आज़ाद हैसियत में इलेक्शन पई विढ़े ऐं इहे ख़बरूं आहिनि त उनखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी उम्मीदवार आहे, उनखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हिमायत हासिल आहे। हाणे उनखे ॿुधाए पियो वञे त गिरफ़्तार कराए वियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जहांगीर तरीन साहिब खे लेवल प्लेइंग फील्ड ॾियण जे लाइ। घणी शयूं मैनेज थियूं आहिनि, सो यकीनन जेकर ईअं बि थियो आहे त न थियणु खपे हा। पोइ अचूं था त चेयरमैन आहिनि बलोचिस्तान नेशनल पार्टी BNP मैंगल ग्रुप जा अख्तर मैंगल साहब ऐं अख्तर मैंगल साहब क़ौमी असैम्बली जे ॿिनि तकनि तां NA 256 खुज़दार ऐं NA 261 सोराब आहे कलात मस्तूंग उतां इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेके ॾिसूं था सूबाई जेको तक आहे उन तां बि बलोचिस्तान जे सूबाई तक तां बि अख्तर मैंगल साहब इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। पोइ वरी ॾिसूं था सरबराह तहरीक लबैक पाकिस्तान साद हसन रिज़वी साहब जेके आहिनि उहे बि क़ौमी असैम्बली जी सीट तां इलेक्शन में हिसो वठनि पिया। NA 150 अटक जो ही तक आहे, उन सां गॾोगॾु हू NA 160 बहावल नगर जेको आहे यानी क़ौमी असैम्बली जा ॿ जेके तक आहिनि उतां TLP जा जेके सरबराह आहिनि उहे बि इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। वरी जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त सरबराह आहिनि अवामी मुस्लिम लीग शेख रशीद साहब। शेख रशीद साहब मूंखे हुयो मां नसीर साहब जेकॾहिं मिस थो करे शेख रशीद साहब खे मिस असां कीअं न करे सघूं। ही वाहिद पार्टी आहे जंहिंमें हिकिड़ो ई माण्हू आहे, ॿिया हाणे न उन्हनि जो जेको भाणेजो आहे उहो बि इलेक्शन में हिसो वठे पियो ऐं हनीफ अब्बासी साहब जेके आहिनि उहे बि एक्टिव हुआ। ॿ हाणे थी विया आहिनि मेंबर, चई सघो था कलम दवाद जेके मशहूरु चवंदा आहिनि, वन एंड ओनली शेख रशीद साहब NA 56 रावलपिंडी तां चूंड में हिसो वठी रहिया आहिनि। बाक़ी हिननि जो जेको पॉलिटिकल बैकग्राउंड आहे यकीन ख़बर तहरीक इस्तक़लाल खां उहे शुरू थियनि था, पोइ कॾहिं हू जुड़े जो लीग में बि रहिया, उनखां पोइ वरी जॾहिं नून लीग IJI में एक्टिव रहिया, पोइ नून लीग ठही त नवाज़ शरीफ़ सां थ्रू आउट हू सफ़र में गॾु हुआ। वरी पोइ जॾहिं परवेज़ मुशर्रफ जो दौरु अचे थो त हू वरी काफ लीग में अची था वञनि। काफ लीग में हूंदे वरी हिनखे ख़्यालु आयो त मूंखे हिकिड़ी पंहिंजी अलॻि सां पार्टी ठाहिणु खपे ऐं पोइ हुननि पंहिंजी ठाही अवामी मुस्लिम लीग शेख रशीद जी ऐं शेख मुजीब जी आहे अवामी लीग जेका आहे बांग्लादेश में आहिनि ॿई शेख। सो हा ऐं आहिनि बि मुस्लिम लीग ऐं हू बि। अच्छा, तकड़ि तकड़ि ॿुधाईंदा हलूं त जमहूरी वतन पार्टी जा शाहज़ैन बुगटी साहब जेके आहिनि उहे बि डेरा बुगटी मां इलेक्शन में हिसो वठनि पिया ऐं उन सां गॾोगॾु उहे जेके आहिनि NA 253 ज़ियारत हरनाई वारो जेको तक आहे उतां बि ऐं सूबाई असैम्बली जी सीट तां बि इलेक्शन विढ़नि पिया। सदर आहिनि नेशनल पार्टी डॉक्टर मालिक बलोच साहब जेके आहिनि वज़ीर आला बि रहिया बलोचिस्तान जा, उहे NA जेको आहे 259 केच गवादर जी सीट तां बि हिसो वठनि पिया ऐं गॾोगॾु बलोचिस्तान जेका सूबाई असैम्बली आहे PB 26 केच तां उन तां बि इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। सदर आहिनि बलोचिस्तान अवामी पार्टी यानी बाप ख़ालिद मंगसी साहब उनजा सदर आहिनि अॼुकल्ह ऐं उहे NA 254 झल मंगसी तां क़ौमी असैम्बली जी चूंड विढ़नि पिया। सदर आहिनि अवामी नेशनल पार्टी एमल वली खान साहब जेके आहिनि उहे क़ौमी असैम्बली जा जेके तक आहिनि 2 उन्हनि तां इलेक्शन में हिसो वठनि पिया। अहिड़ी रीति पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पार्लियामेंटेरियन हिन जो बि अव्हांखे इंतज़ारु हूंदो। परवेज़ खटक साहब जेके आहिनि उहे NA 33 नौशहरा तां चूंड में हिसो वठी रहिया आहिनि। ठीकु आहे, अञा बि शायदि हिकु अधु रहिजी वई पर असांजे प्रोग्राम जो जेको टाइम आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। सो इंशाल्लाह सुभाणे वरी साॻे टाइम तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं मूंखे ऐं नसीर साहब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह नेगेबान।